ओम शांति। आज मीठा मीठा से बाबा ब्रह्मा तन द्वारा चवंता मीठे मीठे बच्चे बाबा ओम शांति चईंदा आहिनि त ॿारनि जी दिलि में बि ईंदो आहे न ओम शांति चऊं। चईंदा बि आहिनि जीअं कंहिंखे नमस्ते कंदा आहियूं त उहो बि रिटर्न में कंदा आहिनि। हिते बाप चईंदा आहिनि ओम शांति त सभिनि ॿारनि जी ऐं हिननि जी आत्मा में बि ईंदो आहे कि ओम शांति, अर्थात सभिनि जे दिलि में ईंदो आहे। बाबा खे बि असां चऊं था ओम शांति, अर्थात असां आत्मा जो शांति स्वरूप आहे। रिस्पॉन्ड त करिणो खपे न, बस दिलि में ई कंदा आहिनि लेकिन कंदा त आहिनि। इहो थियो रिस्पॉन्ड ॾियणु। ॿियनि खे कोई अर्थ सहित हीअं चई न सघूं, ॿिया त कोई अर्थ सही तीअं चई न सघंदा आहिनि न। ओम शांति अर्थात मां शांति स्वरूप आत्मा आहियां। बाप ज्ञान जो सागर बि आहे, चईंदो आहे ओम शांति। ज्ञान चंद्रमा अर्थात ब्रह्मा बाबा बि चईंदा आहिनि ओम शांति। असां ज्ञान जा सितारा बि चईंदा आहियूं ओम शांति। सितारनि में सभु अची विया न। हाणे तव्हां ॿारनि खे पंहिंजे स्वधर्म जो पतो लॻे थो न कि असां शांति स्वरूप आहियूं, असांजो घर शांति धाम आहे। इहे कंहिंखे निश्चय, इहे तव्हांखे निश्चय अथव। सुठी रीति तव्हां आत्मा ॼाणंदा आहियो। बराबरि चइबो बि आहे न, महान आत्मा पुण्य आत्मा। आत्मा ई हिकु शरीर छॾे वरी ॿियो वठंदी आहे, परंतु आत्मा जो यथार्थ परिचय कोई खे आहे न। असां आत्मा आहियूं, एतिरी नंढियूं आहियूं, 84 जन्मनि जो पाठ वॼाईंदा आहिनि। इहो न तव्हांखे पतो हुयो न ॿियनि खे हाणे पतो आहे। हाणे असांखे त पतो आहे, ॿियनि खे त अञा ताईं पतो न आहे। हाणे तव्हां ॿार सम्मुख वेठा आहियो न, बाप खे पंहिंजो ठातो अथव। ॿार बाप खे पंहिंजो ठाहींदा आहिनि छो? वरितो वठण लाइ। तव्हां ॼाणंदा आहियो असां आत्माउनि जो बेहद जो बाप इन ब्रह्मा जे तन में आयो आहे। ब्रह्मा तन में अची करे आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना था करनि। कल्प पहिरियों बि आदि सनातन देवी देवता धर्म अर्थात सूर्यवंशी राजधानी जी स्थापना थी हुई। हर 5000 साल में हिकु बार थींदी ई आहे। शिव जी चक्कर रिपीट थींदो आहे। हाणे उहा राजधानी त आहे न, वरी खां स्थापना थियणी आहे। इहे स्थापना जो कार्य कल्प बाप ई कंदा आहिनि। उन्हनि खे भॻवानु चइबो आहे। भॻवानु बाप सां सभु मांगदा आहिनि कि असांजा दुख हरो, सुख ॾियो। जॾहिं सुख मिली वेंदो आहे त मांगण जी दरकार न रहंदी आहे न। हिते मांगदा आहियूं शिव जी दुखी आहियूं, हुते कुझु बि मांगण जी दरकार न रहंदी। शिव जी बाप सभु कुझु ॾेई करे वेंदो आहे न। हिन करे सत्युग में कोई बि बाप खे यादि न कंदो आहे। बाप सम्झाईंदा आहिनि कि ॿारनि खे मां सुखधाम जो मालिक ठाहींदो आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो हिन बाबत सां असांखे वरी खां सुखधाम जो वरितो मिले थो न। बेहद जे बाप सां बेहद जो सुख असां आत्मायूं वठूं था। तव्हांखे सम्झायो आहे भक्ति मार्ग कीअं हलंदो आहे। मनुष्य सृष्टि रूपी झाड़ जी उत्पत्ति, पालना ऐं संहार कीअं थींदो आहे। ड्रामा जे आदि मध्य अंत छा आहे इहे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो। इहे साकारी दुनिया आहे न, उहो निराकारी दुनिया। ॿार सम्झी विया आहिनि कि असां पूरो अधु कल्प भक्ति कंदा आहियूं। हाणे कलयुग जो अंत आहे, वरितो मिलंदो ई आहे हिन संगम युग ते। इहे ॿारनि खे सुठी रीति सम्झाइणो खपे, सम्झणो खपे ऐं ॿियनि खे पोइ सम्झायो। हाणे असां संगम ते आहियूं, इहे तव्हां ॿार ई सम्झंदा आहियो, ॿियो कोई ईअं सम्झी न सघंदो आहे जेसिताईं असां हुनखे न ॿुधायूं। ज़रूरु संगम ईंदो ई सही न, छो जो पुराणी दुनिया खे नयो ठाहिणो ई आहे, बदिलण जो समय त अचिणो ई आहे। ये सॼी पुरानी दुनिया आहे, हिनखे आयरन एज ज़रूरु चइबो आहे। इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो। पहिरियों सॼी दुनिया में हिकु ई धर्म हुयो। नई दुनिया में भारत खंड ही सिर्फ़ हुयो, थोड़ा सा मनुष्य हुयो न। भारत खंड में भी थोड़ा सा ही मनुष्य दिल्ली जे आसपास में रहंदा हुया। नई दुनिया खे स्वर्ग चइबो आहे। हिन सां सिद्ध आहे नई दुनिया में नयो भारत हुयो। हाणे पुरानी दुनिया में पुराणो भारत थी वियो आहे। गांधी जी बि चईंदो हुयो नई दुनिया नयो भारत नई दिल्ली हुजे। हाणे उहो नयो भारत नई दिल्ली त आहे न। नव भारत में त हिननि लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। हाणे उन ई भारत ते रावण राज्य आहे। इहे बि लिखणो खपे। नई दुनिया नई दिल्ली फलाने समय
हाँ फलाने समय ते इन्हनि जो राज्य हुयो, नए भारत नई दिल्ली में। इहे सम्झाए बि उहो सघंदो आहे जो नई दुनिया ठाहिण वारो हुजे। ब्रह्मा द्वारा नई दुनिया स्वर्ग जी स्थापना बाबा ई था करनि, त बाबा ई असांखे सम्झाए सघंदा आहिनि। हाणे तव्हां ॿार बि सम्झाए सघंदा आहियो। स्वर्ग जो वरिसो वठण लाइ तव्हां हिते आया आहियो न, बाप तव्हांखे युक्ति ॿुधाईंदो आहे अथवा पुरुषार्थ कराईंदो आहे। सम्मुख बि मिलणु अचिणो खपे अथवा हिते अची करे पढ़ाइणो खपे। हिते सम्मुख बि मिलणु अचिणो आहे अथवा हुते बि वेही करे पढ़ी सघंदा आहियूं। बाबा ॿारनि जे लाइ था चवनि कि ॿारनि खे कॾहिं कॾहिं बाबा वटि बि अची करे पढ़णो खपे। उते बि पढ़ी सघंदा आहियो, लेकिन दिलि थींदी आहे सम्मुख मिलूं। उहे सम्मुख मिलंदा आहिनि, मनुष्य खां हिक ॿिए सां सम्मुख मिलंदा आहिनि न। हिते तव्हां चईंदा आहियो त शिव बाबा सां मिलण था वञो, चईंदा आहिनि। पोइ माण्हू तव्हांखे चईंदा उहो त निराकार आहे। त हुननि खे सम्झायो असां बि त आत्मा निराकार आहियूं, असां बि हिते पाठ वॼाइण आया आहियूं। जंहिंजो नाम आहे उहो ज़रूरु पाठधारी हूंदो न। जे असां आत्मा आहियूं, शरीर वठी पाठ वॼायूं था, त भॻवान जो बि नाम आहे निराकार शिव। उहो बि हिते शरीर जो लोन वठी करे पाठ वॼाइण ईंदो आहे। हाणे उहो आयो आहे त हुन सां मिलण था वञूं। सिवाय परमात्मा जे ॿियो कंहिंखे बि भॻवान न चईंदासीं। छो जी भॻवान अर्थात निराकार, जंहिंखे पंहिंजो शरीर न हुजे। बाक़ी सभु त शरीरधारी आहे न, उन्हनि जी पूजा थींदी आहे। आत्माउनि जी बि पूजा थींदी आहे न, शिव बाबा जी बि पूजा थींदी आहे, सभिनि आत्माउनि जी बि पूजा थींदी आहे। रुद्र यज्ञ रचंदा आहियूं त हुते मिट्टी जा सालिग्राम ठाहींदा आहिनि न, पत्थर जो बि ठाहींदा आहिनि त मिट्टी जा बि ठाहींदा आहिनि। मिट्टी जा तोड़ण में पोइ तैश थी वेंदा आहिनि। दुनिया त हिननि ॻाल्हियुनि खे न ॼाणदी आहे। रुद्र यज्ञ में केतिरी आत्माउनि जी पूजा करे सघंदा आहिनि। ॾाढी कोई ज्यादा शिवलिंग ठाहींदा आहिनि, कोई घटि ठाहींदा आहिनि। छो जी ॿार त ढेर आहिनि, भगत सभु भॻवान जा ॿार आहिनि न, बाप खे यादि कंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि शिव बाबा ईंदा ई आहिनि भारत में, तव्हां थोरा ॿार उन्हनि जा मददगार आहियो, ख़ुदाई ख़िदमतगार ठहींदा आहिनि। उन्हनि जी पूजा भगत माण्हू सालिग्राम ठाहे करे कंदा आहिनि। जेका बि ॿार हाणे बाबा जा मददगार था थियनि, पोइ उन्हनि जी पूजा बि भक्ति मार्ग में सालिग्राम ठाहे करे कंदा आहिनि। यज्ञ जो रचंदा आहिनि, उन्हनि में नंढो यज्ञ बि हूंदो आहे ऐं वॾो बि हूंदो आहे। वॾा साहूकार माण्हू वॾो यज्ञ रचंदा आहिनि, लाख सालिग्राम बि ठाहींदा आहिनि। हिकु शिव बाबा अकेलो, ॿिया लाख सालिग्राम बि ठाहींदा आहिनि। ऐं जेको नंढो यज्ञ हूंदो आहे उन में 5-10 हज़ार सालिग्राम ठाहींदा आहिनि। जीअं जीअं सेठ हूअं यज्ञ, पोइ हुन यज्ञ में ओतिरा सालिग्राम ठाहींदा आहिनि। हिकु शिव बाबा बाक़ी सालिग्राम ठाहींदा आहिनि। पोइ उन्हनि ओतिरा पोइ ब्राह्मण बि खपनि। ॾाढनि यज्ञ तव्हां ॿारनि मां ॾाढनि ॿारनि यज्ञ त ॾिठो हूंदो न, तव्हां ॼाणंदा आहियो बाबा असां ॿारनि जी सेवा कंदा आहियूं, असां पोइ ॿियनि जी सेवा कंदा आहियूं। हिन करे असांजी बि पूजा थींदी आहे सालिग्रामनि जे रूप में। तव्हां हाणे पूज्य ठहियो था न। आत्मा चईंदी आहे बाबा तव्हां त सदैव पूज्य आहियो, असांखे बि पूज्य ठाहियो। असांखे बि पूज्य ठाहियो था न। तव्हां पूज्य आत्मा शरीर वठंदव त तॾहिं चईंदासीं पूज्य देवी देवता। अञा असांजी आत्मा पूज्य ठहे थी। आत्मा ई पूज्य अथवा पुजारी ठहींदी आहे न। बाप ईंदा बि आहिनि हिकु बार, पोइ कॾहिं बाप आत्माउनि खे पढ़ाइनि, इहो थी न सघंदो आहे। आत्मा ई ॿुधंदी आहे न। जीअं आत्मा शरीर द्वारा ॿुधंदी आहे, उहो परम पिता परमात्मा सुप्रीम आत्मा बि शरीर जो आधार वठी करे इन ब्रह्मा तन द्वारा असांखां ॿुधंदो आहे असांजी ॻाल्हियूं। इन्हनि द्वारा तव्हांखे राजयोग सेखारींदो आहे। उन्हनि खे पंहिंजो शरीर त आहे न, ब्रह्मा विष्णु शंकर खे बि पंहिंजो सूक्ष्म शरीर आहे। हिते त सभिनि खे पंहिंजो पंहिंजो शरीर आहे। इहा बि साकारी दुनिया आहे न, इहा आहे साकारी दुनिया। शिव बाबा आहे निराकार, उहो ज्ञान जो सागर, सुख जो सागर, प्यार जो सागर आहे न।
उहो अची करे सभिनि खे पतित खां पावन ठाहींदो आहे। हिन में प्रेरणा जी कोई ॻाल्हि कोन्हे। मूंखे अगरि प्रेरणा सां पावन, प्रेरणा अर्थात संकल्प ॾेई करे मथां ई तव्हांखे इशारो ॾियनि। अगरि मूंखे प्रेरणा सां ई तव्हांखे पावन ठाहिणो हुजे पोइ मूंखे हिते अची करे रथ वठण जी दरकार ई न हुजे। शिव जे मंदिर में अॻियां बैल रखंदा आहिनि। मनुष्य जी बुद्धि बिल्कुलु ई पत्थर बुद्धि थी वई आहे। इन जे कारण कुझु सम्झंदा न आहिनि। बैल शिव जे अॻियां छो रखिया अथनि? गौशाला नाम ॿुधियो अथनि त बैल रखी छॾियो अथनि। हाणे बैल ते कंहिं सवारी कई? कृष्ण जी आत्मा त सतयुग में हुई न, उन्हनि खे छा पई जो जानवर में अची करे वेहींदो? कुझु बि सम्झंदा न आहिनि। द्रौपदी बि हिकु थोरी हुई, ढेर आत्मायूं पुकारदियूं आहिनि मूंखे। उन्हनि त हिकु नाटक ठाहे छॾियो अथनि कि श्री कृष्ण साड़ियूं ॾींदो आहे, अर्थ कुझु बि न सम्झंदा आहिनि। हाणे मां तव्हां ॿारनि खे 21 जन्मनि जे लाइ नंगन थियण लाइ बचायां थो। हिकु द्रौपदी खे न बचाई हुन कृष्ण, ऐं कृष्ण बि न बचाई। इहे त मां हाणे तव्हां सभिनि खे बचायां थो न। ऐं अॻियां त 21 जन्मनि जे लाइ नंगन थियण लाइ बचायां थो। काथां जी ॻाल्हि काथे लिखी छॾी अथनि। संगम युग जी ॻाल्हियुनि खे पोइ भक्ति मार्ग में इहे कथाऊं वेही ठाती अथनि। भक्ति मार्ग में अथाह कहानियूं आहिनि। चईंदा आहिनि ये कथाएं आदि सभु अनादि आहिनि। पुनर्जन्म वठंदा आहिनि, ॿुधंदा ईंदा आहिनि त सोचदा आहिनि अनादि थी हले। अनादि कॾहिं खां शुरू कॾहिं थी कुझु पतो न आहे। इहे बि पतो न आहे कि रावण राज्य कॾहिं खां शुरू थियो, उन्हनि जो कोई वर्णन न आहे। तव्हां केतिरी सेवा कंदा? इहे सूर्य चांद सितारा आदि त आहिनि ई। सतयुग में बि इहो हुया, इहे कोई बदिली थोरी सघंदा आहिनि। न, तव्हां हाणे निमित ठहिया आहियो न। भारत खे ई पोइ अंधियारे खां कढी करे रोशनी में था लाहियो। त भारत में जेको अज्ञान अंधेरो थी वियो आहे, सभु माण्हू भटकी आहिनि, छा छा करनि था, उन्हनि खे हाणे रोशनी था ॾियूं। पंहिंजे धर्म जी पहचान न आहे। भक्ति मार्ग खे अंधियारो चइबो आहे न। तव्हांजी महिमा आहे, तव्हां धरती जा सितारा आहियो। सितारा आहियो त चांद सूर्य बि हुजिणो खपे न। असां आत्मा ई सितारा, ब्रह्मा बाबा चांद ऐं शिव बाबा सूर्य, इहे रूहानी तीर्थ आहे न। तव्हां अहिड़ी यात्रा ते वेंदा आहियो जातां हिकु बार असां हुन यात्रा में वेंदा आहियूं, उतां खां पोइ हिन मृत्यु लोक में न ईंदा। हाणे इहे मृत्यु लोक आहे, पोइ अमर लोक थींदो। त असां हाणे जेकी यात्रा करूं था, जॾहिं असांजी यात्रा पूरी थी वेंदी, असां परम धाम में पहुची वेंदासीं, पोइ हुतां खां असां अमर लोक में ईंदासीं, हिन मृत्यु लोक में न ईंदासीं। तव्हां हाणे सची अमर कथा ॿुधो था। अमर लोक में वञण लाइ तव्हां सम्झंदा आहियो असां आत्माउनि जी यात्रा न्यारी आहे। तव्हां हिते वेठा वेठा यात्रा ते वञण जो पुरुषार्थ था करो। यादि सां ई तव्हांजी विक्रम विनाश थींदा न। उहे यात्रा ते वेंदा आहिनि, विक्रम विनाश काथां थींदा? अॼुकल्ह त शराब आदि त माण्हुनि, शराब आदि जी त एतिरी आदत आहे जो छुपाए करे बि यात्रा ते खणी वेंदा आहिनि। अॼुकल्ह त ॾाढा गंदा थी विया आहिनि। यात्रा में बि ॾाढो गंद आहे। इहे पतित दुनिया आहे न। सभु जीअं ब्राह्मण बि पतित आहिनि त यात्री बि पतित आहिनि। पंडा माण्हू यात्रा कराईंदा आहिनि, उहे पावन थोरी हूंदा आहिनि। तव्हां पंडा त पावन रहंदा आहियो न। तव्हां ख़ुदि बि यात्रा था करो, पंडो ठही करे ॿियनि खे बि हुन जो रास्तो ॿुधायो था न। सच्चा ब्राह्मण तव्हां आहियो। तव्हांजी आत्मा पवित्र रहंदी आहे। याद जी यात्रा सां ई तव्हां पवित्र ठहींदा आहियो। तो प्रधान ठहिणो अथव। बाबा बार बार लिखंदा आहिनि, मिठा मिठा ॿार, इहे शिव बाबा आत्माउनि खे लिखंदा आहिनि। मूंखे यादि करो त तव्हां तमो प्रधान खां सतो प्रधान ठही वेंदव। सतो प्रधान दुनिया जा मालिक थी वेंदव। बसि हिकु डायरेक्शन इहो मुख्य आहे। केतिरो सहज आहे न कि बाबा खे असांखे यादि करिणो आहे। यादि सां ई असांजा विक्रम विनाश थींदा। यादि न कंदासीं त विक्रम विनाश न थींदा, पोइ सजा खाइणी पवंदी। बाबा त चवंदा आहिनि तव्हां काथे बि वञो कमाई करे सघंदा आहियो, उथो वियो खाओ पीओ, सिर्फ़ु मूंखे यादि करो।
तव्हांजी कमाई आहे न ॿारनि जे लाइ त ॾाढो सहज आहे, हिन में कोई अटेंशन आदि जी कोई ॻाल्हि न आहे। हिन में कोई अटेंशन आदि जी कोई ॻाल्हि कोन्हे। बाप खे यादि करण में कोई एॾो अटेंशन थोरी ॾियणो पवंदो। हिकु बार पतो लॻी वियो मां आत्मा मुंहिंजो बाप आहे, बसि सहज आहे न। बाप खे ॼाणो, स्वयं खे ॼाणो, बसि यादि कंदा रहो। श्रीनाथ जी मंदिर में श्रीनाथ जी यादि में वेहींदा आहिनि, भोग लॻाईंदा आहिनि। आहे त पत्थर जी मूर्ति, भोग बि कंहिंखे लॻाइणो खपे इहो बि न ॼाणंदा। भोग त हिकु शिव बाबा खे लॻाइणो खपे न। अधिकार त उहो हिकु ई, अधिकारी त उहो हिकु ई आहे न, सर्व सद्गति दाता पतित पावन उहो ई आहे। त भोग सिर्फ़ु उनखे लॻाइणो खपे। बाबा चवनि था मां तव्हांजो भोग स्वीकार थोरी कंदो आहियां, मुंहिंजे मथां तव्हां खीर बि पाणी बि चढ़ाईंदा आहियो, इहे भोग बि लॻाईंदा आहियो, शुभ। मां त निराकार भोक्ता आहियां, मुंहिंजी छा पूजा कंदा आहियो, मुंहिंजे अॻियां भोग रखंदा आहियो। लेकिन भक्त भोग लॻाईंदा आहिनि त ख़ुदि ई बाटे करे खाई सघंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो शिव बाबा खे भोग त ज़रूरु लॻाइणो खपे, पोइ ख़ुदि ई बाटे करे खाई सघंदा आहिनि। इहे बि जीअं रिगार्ड थींदो आहे, असां शिव बाबा खे भोग था लॻायूं। शिव बाबा जो भंडारो आहे, जंहिंजो भंडारो आहे हुनखे भोग त ज़रूरु लॻाइणो खपे। पर तव्हां भोग लॻाईंदा आहियो, खाईंदा त तव्हां ॿार ई आहियो। इहो ब्रह्मा खाईंदो आहे, मां न खाईंदो। बाक़ी वासना त ज़रूरु वठंदो आहे न, वासना त ईंदी आहे, ख़ुशबू त ईंदी आहे, भावना त पतो लॻंदी आहे कहिड़ी भावना सां ठातो अथनि। ॾाढो सुठो भोग ठाहियो अथनि, सहण जे लाइ ऑर्गन्स त आहिनि न, इहे ब्रह्मा खाई सघंदो। हीउ शरीर हिन जो आहे, मां सिर्फ़ु हिन में प्रवेश कंदो आहियां, मुख ई कम में वठंदो आहे। हिन शरीर में बि सिर्फ़ु मुख सां ई ज्ञान, मुख वारो ऑर्गन ई कम में वठंदो आहे। तव्हां आत्माउनि खे पतित खां पावन ठाहिण लाइ ज्ञान ॾिनो आहे। गऊ मुख बि चईंदा आहिनि, बराबरि गऊ बि आहे। इहे तव्हां ॼाणंदा आहियो, इन्हनि द्वारा तव्हां ॿारनि खे मां एडॉप्ट कयो। इहे माता पिता ॿई आहिनि, शिव बाप ब्रह्मा मां, परंतु माताउनि खे संभाले के इन करे सरस्वती खे निमित्त ठाहियो आहे। ड्रामा प्लान अनुसार माता गुरु जी महिमा बि खपे न। गुरु त पहिरें नंबर में मशहूरु आहे न। गुरु ब्रह्मा ठीकु आहे, जीअं बाप आहे उहो ॿार आहे। तव्हां ब्रह्मन जी सच्चा गुरु ठहींदा आहियो। बाबा असांखे सच्चा गुरु था चवनि। सभिनि खे सचो रास्तो ॿुधाईंदा आहियो स्वर्ग जो। आत्मा ई मुख सां रास्तो ॿुधाईंदी आहे कि मनमना भव मध्याजी भव। बाप मां ॿार सभु इहो ई रास्तो सभिनि खे ॿुधाईंदा। हिते तव्हां सम्मुख वेठा आहियो, यादि रहंदी आहे न। पोइ घर वेंदा आहियो त ॾाढा ॿार भुलिजी वेंदा आहिनि। हिते आनंद ईंदो आहे। बाबा वटि आया आहियूं, बाबा चवंदा आहिनि सुदर्शन चक्रधारी थिए ये युक्ति सभिनि खे ॿुधायो कि मुक्तिधाम बाप खे ऐं स्वर्ग अर्थात वर्ती खे यादि करो। छा ओम शांति वरदान आहे। स्वयं खे ज़िम्मेवार सम्झी करे हर कर्म यथार्थ विधि सां करण वारा संपूर्ण सिद्धि स्वरूप ठहो। हिन समय तव्हां संगम युगी श्रेष्ठ आत्माउनि जो हर श्रेष्ठ कर्म सॼे कल्प जे लाइ विधान ठही वेंदो। कहिड़ो कर्म? श्रेष्ठ कर्म। असां जेकी ऊची स्मृति परमात्मा जी श्रीमत अनुसार पाण कर्म करूं, जो स्वयं खे विधान जी रचयिता सम्झी करे हर कर्म कंदा आहिनि, इन्हनि सां अलबेलोपन स्वतः समाप्त थी वेंदो। संगम ते असां विधान जी रचयिता ज़िम्मेवार आत्मा आहियूं। हिन निश्चय सां हर कर्म करो त यथार्थ विधि सां कयल उहो कर्म जी संपूर्ण सिद्धि अवश्य प्राप्त थींदी। यथार्थ विधि सां कयल उहो कर्म जी संपूर्ण सिद्धि अवश्य प्राप्त थींदी है। स्लोगन आहे सर्वशक्तिवान बाप साथ हुजे त माया पेपर टाइगर ठही वेंदी आहे। पेपर टाइगर न खिलोनो ठही वेंदी आहे। छा
ओम शांति।